अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। सिंधी फ़िल्म संसार में अवां खे भली कार चऊं था। ईअं आहे त दुनिया ॾाढी तेज़ थी वई आहे ऐं ख़ासि तौर ते अॼुकल्ह जेके कम्युनिकेशन जा ज़रिया आहिनि से वधी विया आहिनि। ॻाल्हि हिकिड़े सेकेंड में अॻियां पहुची वञे थी ऐं उहो जेको वक़्तु विच में ईंदो हुयो शायदि हाणे उहो विच वारो वक़्तु ख़तमु थींदो पियो वञे। असीं जॾहिं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं त यकीनन टेलीविज़न जी कैमरा जी मार्फत आहियूं ई आहियूं, पर जेके दुनिया जा तेज़ तरीन वसीला आहिनि, मिसाल तौरु फेसबुक आहे या जेके ॿिया ज़रिया आहिनि, समाजी जेके शोबा आहिनि, उन्हनि में बि असीं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियूं था। त उतां बि अव्हां जे पारां असांखे मोट मिले पई थी ऐं ख़ासि तौर ते जेको नौजवान नस्ल आहे उहो हैरान बि थिए थो, सोचे बि थो त असांजा वॾा इहो ख़ूबसूरत कमु कीअं करे विया आहिनि। त यकीनन इहे फ़ख़्र लम्हा आहिनि त असांजे वॾनि खे ट्राइब्यूट पेश कयो वञे त उन्हनि एॾियूं ख़िदमतूं कयूं आहिनि ऐं यकीनन सेल्यूलाइट जे हवाले सां इहे ख़िदमतूं कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहिनि। गुज़िरियल हफ़्ते खां असीं अव्हांजी ख़िदमत में फ़िल्म बादल बरसात जे हवाले सां हाज़िर थी रहिया आहियूं ऐं उहे असांजा मुअज़्ज़िज़ महिमान जेके गुज़िरियल हफ़्ते हुया से असां वटि मौजूदु आहिनि। तारीफ़ जी कोशिशि कंदासीं छाकाणि त ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे त अहिड़ा महिमान हुजनि ऐं उन्हनि सां तारीफ़ कीअं हासिलु कजे। असां वटि मौजूदु आहिनि इक़रार वहीद मौजूदु आहियो, वॾी महिरबानी इनायत तव्हांजी। ऐं इक़रार वहीद जे पासे में मौजूदु आहिनि शाहिद भुट्टो साहिबु इनायतूं करम नवाज़िशूं। ऐं हिन पासे निगाह विझूं था त साईं मुमताज़ अली शेख साहिबु मौजूदु आहिनि। मुमताज़ साईं हमेशह जा बेहद शाकिर ऐं अदाकार वसीम, तव्हां असां साण आहियो, हमेशह असां साण हूंदा आहियो। तव्हांजी राय जॾहिं असां ताईं पहुचंदी आहे माना त महिरबानी त उन राय जी रोशनी में कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजे प्रोग्राम जी तरतीब खे अञा बि ख़ूबसूरत बणाए सघूं। यादि अचेव थो त गुज़िरियल हफ़्ते असां सां पंहिंजे वक़्त जे हिकु सदाबहार ख़ूबसूरत मौसीक़ार शाहिद भुट्टो साहिबु गुफ़्तगू कंदे ॻाल्हि कई हुई त उनखे ॿ आइटम ॾाढा वणिया हुया ऐं जेकॾहिं यादि अचे थो त उन्हनि मां हिकिड़ो आइटम आहे जेको रजबली साहिब जे आवाज़ में आहे, उॾुर पखिड़ा पंहिंजे देस न। त शुरूआति कंदासीं उन आइटम सां, चाहियूं था त उन आइटम जी वीडियो अव्हांजी ख़िदमत में पेश कयूं, तंहिंखां पोइ पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि सां गुफ़्तगू जी इब्तिदा कयूं। उॾुर पखिड़ा पंहिंजे देस न, हो उॾुर पखिड़ा पंहिंजे देस न, थींदई न हित गुज़रान, थींदई न हित गुज़रान, हो अला उॾुर पखिड़ा पंहिंजे देस न, हो उॾुर पखिड़ा पंहिंजे देस न। पराए बसती आहे, ओ ही त पराए बसती आहे, साथी न कोई संगती आहे, ओ साथी न कोई संगती आहे, थींदई न पूरा अरमान, थींदई न पूरा अरमान, हो अला उॾुर पखिड़ा पंहिंजे देस न, हो उॾुर पखिड़ा पंहिंजे देस न।
गीत जी वीडियो खां पोइ चाहियूं था त प्रोफाइल्स ते बि निगाह विझूं छाकाणि त इहो अहम नालो उन मुख़्तसिर तारीफ़ जी ख़िदमत में पेश थी वञे। प्रोफाइल पहिरियों आहे असां वटि अबू बिलावल जो। हॉलीवुड जे कंहिं अदाकार जो ॾेख ॾींदड़ अबू बिलावल सिंधी फिल्मुनि में पंहिंजी अलॻि जाइ ठाहे वियो। हैदराबाद शहर जे कारीमोरी वारे इलाइक़े सां तालुक़ु रखंदड़ अबू बिलावल जो वालिद हाजी साहब सिनेमाउनि जा बोर्ड ऐं पोस्टर ठाहींदो हुयो, जंहिंजी किरत जो शौक़ु अबू बिलावल खे बि शिदत सां रहियो। उमिरि जे वधण साण अबू बिलावल टांगे गाॾियुनि में उन दौर मुताबिक़ फिल्मुनि जी पब्लिसिटीअ लाइ अनाउंसमेंट करणु शुरू करे छॾी। गॾोगॾु स्टेज ते बि खेसि परफॉर्म करण जो मौक़ो मिलियो ऐं हुन मेरा सवाल नाले स्टेज ड्रामे खां पंहिंजे फ़नी सफ़र जी शुरूआति कई। अबू बिलावल ख़ूबसूरत लहजे में सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाए सघंदो हुयो, पर शिदत सां ज़नी दबाउ जे करे हू घणो अरसो जी न सघियो। जेतोणीकि हुन घणे भाङे मनफ़ी किरदार अदा कया, पर संदसि लाइ माण्हुनि जो चाव हमेशह वधि खां वधि रहियो ऐं हू अॼु बि माण्हुनि जे दिलनि में जाइ वालारे थो। सिंधी फिल्मूं अथसि बादल ऐं बरसाति, धरती ऐं आकाश, जलाल चांडियो, परू, दुश्मन, अली गोहर, झूमर ऐं बंदूक, पलांद, जिए लतीफ़ ऐं धरती मुंहिंजी माउ। उर्दू फिल्मूं अथसि आफ़त, गोल्ड मैन ऐं खोटे सिके। ॿियो प्रोफाइल आहे नीमा जो। नीमा कमाल रकासा हुई। संदसि परफॉर्मेंस जेतोणीकि अदाकारी जे मैदान में एॾी सघारी न रही, पर संदसि रक़्स कमाल कैफ़ियत जो हूंदो हुयो ऐं हू स्क्रीन ते अची ॼण सभिनी खे मसूर करे छॾींदी हुई। सिंधी फिल्मूं अथसि बादल ऐं बरसाति ऐं पोती ऐं पग। शायदि साईं तव्हां खां ॻाल्हि शुरू करणु चाहींदुसि। मौसीक़ी जो ज़िक्र थी वियो ऐं ख़ासि तौर ते जेको पाण रजब अली साहब जे आवाज़ में सॼो आइटम कंदा हुआसीं। हिकु मौसीक़ी जी हैसियत सां तव्हां कहिड़ा कहिड़ा लवाज़मात ॾिसो था हिन फिल्म जा? फर्स्टली त जेको आहे ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ वारनि वटि हिकिड़ी ॻाल्हि कमाल हुई हा त गाननि जा पैटर्न जेको थिए थो, यानी हिकिड़ो हर मौसीक़ार वटि पंहिंजे फिल्म जी सिचुएशन जे हवाले सां पंहिंजो हिकिड़ो पैटर्न ठही ईंदो आहे। उहो पैटर्न रिदमेटिक पैटर्न चओ या मेलोडी जो जेको हिकिड़ो ग्राफ ठहे थो। हाणे ॾिसो त इन गाने में ई जेको उॾर पखीड़ा पंहिंजे देस ॾांहुं, इन में हिन पंहिंजो सिंधियत जो हिकिड़ो ख़ासि अंसर मौजूदु अंसर हिन में शामिलु कयो आहे। उहो आहे दोहीड़े जो फॉर्मेट, जेको घणो करे फिल्म में न हूंदो आहे। ईअं दोहीड़े जो फॉर्मेट खां स्टार्ट कयो अथऊं। ऐं ॿियो ॾिसो त हिन गाने जे विच में स्ट्रोक जो पीस इंटरल्यूड्स में इंटरल्यूड्स में ऐं छा चवंदा आहिनि वायलिन जी जेके आहिनि उहे, ऐं उन खां पोइ काउंटर्स उन जा जेके हलंदा अचनि था, जेके उन मेलोडी खे वधीक अञा सगारो जेको आहे। त इहे अच्छा ॿियो उन गाने जी सिचुएशन मुताबिक़ हिन राग जी सिलेक्शन, सैड राग जी सिलेक्शन ऐं प्लस उन टीप जे सुरनि ते उन खे कंहिं आर्टिस्ट खे ॻाराइणु जेको आहे इहो। त ही पंहिंजे कमनि जा बि ज़हीन तरीन माण्हू हुया ऐं जेको उन दौर जो मौजूदु पैटर्न हुयो, यानी घणो करे छाकाणि जो असांजो सॼो बुनियादु जेको आहे उहो इंडिया जी जेकी आहे हिंदुस्तान जी म्यूज़िक फिल्म इंडस्ट्री रही आहे, उतो ई शाखूं निकिरनि थियूं सभु। उन्हनि खे बि जेको उन ज़माने में फॉलो कंदा जेके उन वक़्त जा फैशन्स रहिया आहिनि, पैटर्न फैशन हुजे या अकॉर्डिंग जो इस्तेमालु, वायलिन जो इस्तेमालु या वायलिन जा फ्लैशिस जो इस्तेमालु, छो जो मुख़्तलिफ़ इंस्ट्रूमेंट जो मुख़्तलिफ़ इस्तेमालु बि थिए थो, जेको बिल्कुलु उन दौर जो ऐं प्लस अॼु जे दौर जो बि, ऐं जेको फिल्म इंडस्ट्री जो डिमांड बि हूंदी आहे ऑर्केस्ट्रा जी। ईअं कोन हूंदो को सिंधी फिल्म आहे त हुन में कंहिं फोक इंस्ट्रूमेंट ॾेई छॾियऊं, ईअं न हुयो। बाक़ाइदे ऑर्केस्ट्रेशन जेकी आहे उहा जेको हिननि जे उन ज़माने में हिते हिकिड़ा मख़सूस स्टूडियोज़ हुआ, पैसा बि हिननि वटि एतिरा कोन हुया, म्यूज़िशियंस बि एॾा की घणा असां वटि हा जी जी के 10-20-25 वायलिनिस्ट बि कोन आहे। सॼे सिंध में जेके आहिनि उहे 4-5-8 वायलिनिस्ट मुश्किल हूंदा, उहे इकठे थियनि त केतिरो उहो केतिरो जेको आहे उहो इन्हनि कंडीशन्स बिल्कुलु। सो हिननि खे वॾी जस हुजे, शाबाश हुजे, हिननि एॾो वॾो कमु कयो आहे जेको। इकरार बाबा तव्हां सां कॾहिं ज़िक्र कयो वैद अली साहब रजब अली रेफरेंस मां या फिल्मी मौसीक़ी जे हवाले सां उन्हनि कॾहिं तव्हां सां को गुफ़्तगू कंदा हुआ? न बिल्कुलु साईं, मूंखे ॿुधाईंदा जो असां जे मथां भाउरनि जे मथां परवरदिगार जेको ख़ासि करम रहियो आहे। जीअं सिंधी फोक में मुंहिंजो वालिद साहब, फिल्मी गायकी में चाचो रजब अली, क्लासिकल मौसीक़ी में उस्ताद फ़तेह अली ख़ान, हमीद अली ख़ान,
इहे 4 जेका आहिनि वरी कुझु पढ़ाई जे हवाले सां कुझु ईअं करे पोइ चवंदा त हिन जो आवाज़ु जेको आहे सो प्लेबैकिंग सिंगिंग वारो हो। हिकिड़ो आवाज़ु हूंदो आहे मैदानी जेको महफ़िलनि में मलाकड़नि में ॻाइण वारो हूंदो आहे माना रोब वारो, हिकिड़ो हूंदो आहे सॉफ्ट, ऐं हू सॉफ्ट जेको हूंदो आहे उहा वरी हूंदो आहे प्लेबैक सिंगिंग वारो। त ही ॿुधाईंदा हुआ त हिन जो आवाज़ु जेको आहे रजब अली जो तमामु सुरीलो ऐं तमामु सुठो आवाज़ु हो, ऐं अहिड़ो आवाज़ु हो जो हर हीरो जे मथां माना उहा फिट ईंदो हो। हिन जो को अहिड़ो परवरदिगार जेका वॾी करम नवाज़ी हुई हिन जी। पोइ जॾहिं ॿुधाईंदा जॾहिं पहिरियों गानो हिन ॻायो मैडम नूरजहां सां त हुननि ॾिसी मशहूरु ॻाल्हि आहे, हुननि ॾिसी चयो हीउ ॿारु छा मूंसां ॻाईंदो, हिन खे वञी खारायो पियारो, हिन जो अञा टाइम न आहे मूंसां ॻाइण जो। त हू ॿुधाइण वारनि जेको आहे सो हुननि खे ॿुधायो, हुनजो नालो हो अहमद अशरफ साहब, मौसीक़ार जी साईं। हुन चयो तव्हां ॿुधी वठो, तव्हांखे न वणे त न ॻाइजो, पोइ मेहदी हसन साहिब खे घुराईंदासीं या कंहिं ॿिए खे घुराईंदा, ग़ुलाम अली खे घुराईंदासीं। चलो की ठीकु आहे ॿुधायो। पोइ जॾहिं ॿुधईं त चवणु लॻी बसि हाणे हीउ कलाम हिन सां ई ॻाइबो, ॿिए सां न ॻाइबो। ऐं हू साईं जॾहिं कलाम रिकॉर्ड थियो त तव्हांखे ख़बर आहे एॾो हिट थियो, तुझसा मुझको चाहने वाला इस दुनिया में और कोई और अल्लाह न करे जी अल्लाह न करे, सुभान अल्लाह। पोइ हुतां हिकिड़ी फिल्म में ॿिए फिल्म में वरी जहान थी वियो। वाह वाह वाह। ही तासरात इकरार जा हुया रजब अली साईं जे बारे में। ग़ुलाम चन्ना साहिब जे बारे में तव्हांजी मुलाक़ात हूंदियूं यकीन उन्हनि सां? ग़ुलाम मोहम्मद साहिब सां ईअं बराह रास्त मुलाक़ात न रही, छाकाणि जो हू हैदराबाद में घटि ईंदा रेडियो ते, पर उन्हनि जी जेका वाइफ आहे लखीनाथ साहिबा उहा रेडियो ते परफॉर्म करणु ईंदी हुई, उन सां मुलाक़ात थी। ऐं मां तमामु नंढी उमिरि में हुमेरा चन्ना खे बि रेडियो पाकिस्तान ते उनजी वालिदा सां ॾिठो। तव्हां सवेर ॻाल्हि कई हुई अबू बिलावल साहब जी त हू फिल्मुनि जी पब्लिसिटीअ में बि अहम किरदारु अदा कंदा हुआ, ऐं उन्हनि जो वालिद साहबु हाजी साहबु, इन्हनि सां मुलाक़ात जो मौक़ो मिलियो। असांखे ख़बर कोन हुई त ही के एॾा वॾा माण्हू आहिनि। असांजे घर जे बिल्कुलु पासे में ई हुननि जो स्टूडियो हुयो जिथे फिल्मुनि जा पोस्टर पेंट कंदा हुआ या सिनेमाउनि ते हीअं काठियूं ॿधी वरी ते चढ़ी वई वॾियूं वॾियूं तस्वीरूं ठाहींदा, होर्डिंग्स ठाहींदा, ऐं टांगनि ते हिकिड़ो जुलूस कढियो वेंदो हो जेका फिल्म रिलीज़ थियण वारी हूंदी, सिंधी फिल्म, उर्दू फिल्म या पंजाबी फिल्म। सो उन में अबू बिलावल बि असां ॾिठो त ॾाढो अजीबो ग़रीब क़िस्म जा उते नक्शो निगार चहिरे ते करे पोइ निकिरंदो हो ऐं वेठो चवंदो त फलाणी फिल्म ॾिसो। पर इन माण्हूअ खे जॾहिं असां फिल्म में ॾिठो त सचो त भई हीअ त वॾनि वॾनि फ़नकारनि जा पोस्टर ठाहींदे ठाहींदे पाण एॾो वॾो फ़नकार बणिजी वियो। सो इहे माण्हू लिकियल माण्हू हुआ, असां उन्हनि ख़ुशनसीबनि मां आहियूं जिन्हनि खे ॾिसण जो मौक़ो मिलियो। रजब अली साहब ऐं वहीद साहब सां त इन लाइ बि असांजी मुलाक़ात तमामु पुराणी आहे, तमामु पुराणी। जॾहिं ॿारनि जी दुनिया में उहे ॻाइण ईंदा हुया, सी आयो सियारो या ॿिया जेके, सो उन ॿारनि में ताड़ियुनि वॼाइण वारनि में आउं बि हूंदो हुअसि। सही आहे। सो उन ज़माने में वेठा ॾिसंदा हुआसीं त भई असांजे एतिरो ई नंढिड़ो पितकड़ो आहे पर हीउ केॾो बहितरीनु थो ॻाए, ऐं लाइव प्रोग्राम त थींदा हुआ। पोइ बाद में वरी जॾहिं नूर मोहम्मद हाई स्कूल में हू पढ़ंदा असां हिमायतुल इस्लाम में, पोइ उते मुलाक़ातूं थियूं। ऐं हिकिड़ी ॻाल्हि इक़रार कई हिन गाने जी मैडम नूरजहान सां। सो इहो गानो रिकॉर्ड करे जॾहिं रजब अली हैदराबाद आयो, असां सां सुठी हुनजी दोस्ती हुई। पोइ वञी कंहिं होटल में वेठासीं त उहो ॿुधाए पियो त मां हीअं हीअं ॻायो आहे, हीअ गाने जा हीअं ॿोल आहिनि, त असां वरी सम्झूं पिया त वधाउ थो करे। सही। पोइ हुन ॿुधाए पियो त मां हीउ गानो ॻायो आहे नूरजहान। सो सचो नूरजहान सां तो ॻायो? यार हाणे थोरो भला ॿी कंहिं घटि आर्टिस्ट जो नालो वठि। अड़े चई कमाल थो करे, मां नूरजहान सां ॻायो आहियां। ऐं चंद ॾींहंनि खां पोइ उहा रिकॉर्डिंग जेॾी महिल रेडियो हैदराबाद तां नशिर थी, पोइ असां चयो यार हीउ त तमामु वॾो, असां त हुनखे घर जी मुर्गी रुॻो पंहिंजो दोस्त ई सम्झंदासीं, हीउ एॾो वॾो फ़नकार आहे।
ऐं हूअं बि उहो एॾे वॾे घराणे जो माण्हू हो ऐं सादगी हुन में हुई, तमामु मासूम माण्हू हो ऐं सन्हड़ो हुयो। वाकई नूरजान ख़ूबु इंसान आहे, ख़ूबु इंसान। तव्हांजी हुननि सां केतिरियूं मुलाक़ातूं आहिनि, छाकाणि त तव्हां नंढा हो त हू मुंहिंजे ख़्याल में तव्हां विया आहिनि? जी 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 मुलाक़ातियूं मुंहिंजूं माना ख़्वाब जे हिसाब सां आहे। माना मां तमामु तव्हांजी वारी ॻाल्हि त तमामु नंढो हूंदो हुउसि जॾहिं ही ईंदा हुआ, पर भाइण ऐं एतिरो सुठो सम्झणु ऐं जेको आहे सो माना तमामु पंहिंजे औलाद वांगुरु जी शफ़क़त वारो हथु रखंदा हुआ ऐं निवड़त वारो, प्यार वारो, कुर्ब वारो। अच्छा, हुननि खे बाबा सां तमामु वधीक लॻाव हूंदो हो जी भाउरनि माना, सभिनी सां हूंदो आहे, पर हिकिड़ो अहिड़ो हूंदो आहे जेको तव्हांजे दिलि जे क़रीब हूंदो आहे, तव्हांजो भाउ, तव्हांजो पुटु, तव्हांजो माना हिन में इहा सिलसिलो आहे परवरदिगार जो। त हुन जे हिसाब सां बाबा सां तमामु वधीक लॻाव हूंदो हुन, बाबा जो हुननि सां तमामु वधीक लॻाव हूंदो। त हू माना असांखे पंहिंजी औलाद खां वधीक भाईंदा। वाह 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 वाह। इहा वॾी हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ी सोच आहे माण्हू जी, हिकिड़ो माना पंहिंजी औलाद खां वधीक ॿिए भाउ जी औलाद खे सुठो सम्झणु या भाइणु। वाह। वसीम साईं, तव्हांखे हिन फिल्म में सभ खां सुठो गानो कहिड़ो लॻो? छॾ रुसण खे तूं, छॾ रुसण खे तूं। वसीम साहब जो आवाज़ यकीनन पंहिंजी जाइ ते ख़ूबसूरत सरगोशी आहे, पर असां वटि तव्हांजे लाइ हिकिड़ो ॿियो ख़ूबसूरत गीत आहे हिन फिल्म जो, ऐं यकीनन इहो गानो बि ईंदो पंहिंजे वारे ते। फिलवक़्तु हिकिड़ो वीडियो आइटम अवां जी ख़िदमत में पेश कयूं था। मन अंदर में मच मचाइन
इन ते ई फिल्म बादली बसात जे हवाले सां प्रोग्राम जे ॿिए हिसे मां मौक़ा मोकिलायूं था। इन ई दुआ सां जिते बि जो ख़ुशि हुजो, शादी आबाद जो। ईंदड़ हफ़्ते इंशाअल्लाह लज़ीम हिन फिल्म जे बाबति गुफ़्तगू जे हवाले सां 3 हिसे में हाज़िर थींदासीं। पंहिंजे मोज़िज़ महिमाननि जा इज़त छा करायूं त असां वटि कई आया। अलाह साईं ख़ुशि रखे, शादी आबाद जो। इजाज़त ॾींदा, फ़ी अमान अल्लाह। अल्लाह वाहे।